खबर नाज़रीन शेयर कंदालू। सिंध हुकूमत तरफा गुल पिलादा के 2 वरें अंदर तामीर करण जो ऐलान। गुल पिलादा थाने जे मुतासिरन के अकेलो न छॾियो वेंदो। सिंध हुकूमत मुतासिरन जी हर मुमकिन मदद कंदी। मुतासिरन के रिलीफ फराम करण असांजी ज़िम्मेवारी आहे। सिंध हुकूमत नुक़सान ऐं प्लाज़ा जी तामीर बाबति वाइदो पूरो कंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो गुल पिलादा थाने जे मुतासिरन में चेक विराइण वारी तकलीफ़ के ख़िताब दौरान चवणु हो त गुल पिलादा के साॻी रीत 2 वरे में ठाहियो वेंदो। पिलादा में 1209 दुकान हुआ, उनखां हिकु बि वधीक दुकान न ठहंदो। कंहिंखे बि गैर कानूनी फ़ाइदो हासिल करण न ॾींदा। गुल पिलादा सान्हियो ॾुखोईंदड़ो जानी नुक़सान जी का क़ीमत न आहे। 72 फौतियुनि जे वारसनि खे 1-1 करोड़ मुआवज़ो ॾिनो वियो आहे। मुतासिर हर ख़ानदान खे 5 लख रुपया ॾिना वेंदा। तस्दीक थियल 200 मुतासिरनि में चेक विराया विया आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह तकरीब खे ख़िताब करे हो, जंहिंमें चवणो सिंध हुकूमत तरफ़ां गुल पिलादा खे 2 वरे अंदरि तामीर करण जो ऐलान कयो वियो। गुल पिलादा थाने जे मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। सिंध हुकूमत मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदी। मुतासिरनि खे रिलीफ फराम करण असांजी ज़िम्मेवारी आहे। सिंध हुकूमत नुक़सान ऐं प्लाज़ा जी तामीर बाबति वाइदो पूरो कंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणो हो।